तमामु घणो मुतासिर थियो आहे। गुज़र था कयूं ॻोठ जी लखी गुलाम शाह मां ब्यूरो चीफ अब्दुल रज़ाक माहिर जी रिपोर्ट। लखी गुलाम शाह जे ॻोठनि में बरसातनि तबाही मचाए छॾी, मुख़्तलिफ़ ॻोठनि जा केतिराई घर रही पट थी विया। GB न्यूज़ ते बर वक़्तु हलियल ख़बर ते लखी गुलाम शाह मुख़्तियारकार अब्दुल वहीद दुनियो ऐं असलम मेमण जे हिदायतुनि जो नोटिस वठी तक जे तपेदार सईदुल्ला पठाण खे हुकुम जारी कयो। जंहिं बाद UC तैब जो तपेदार सईदुल्ला पठाण पंहिंजे तपे पहुची GB न्यूज़ जे सरवाण गौसबख्श जमाली सां मुख़्तलिफ़ ॻोठनि जो ॾथल घर पतियूं रस्तनि जे नुक़सान जो जाइज़ो कयो। जंहिंमें ॻोठ गुलाम हुसैन पठाण, तैब ॻोठ अब्दुल मुनाफ़ पठाण, ॻोठ कादर ॾिनो महर ऐं खबड़ी जे कुझु ॻोठनि जो माइनो करे बाक़ी रहियल ॻोठनि जी विज़िट जारी आहे। जल्द अंग अखर गॾु करे मुतासिर माण्हुनि खे जल्द रिलीफ ॾिनो वेंदो।